ख़ुदा जी मौजूदगीअ जो तजर्बो। अपोलो 15 में अमेरिका जा 3 ख़लाबाज़ चंड ते विया हुआ। उन मां हिकु कर्नल जेम्स अरून बि हो। हुन हिकु इंटरव्यू में चयो त अगस्त 1972 जो उहो लम्हो मुंहिंजे लाइ वॾो अजीब लम्हो हो जॾहिं मूं चंड जी सतह ते पंहिंजो क़दम रखियो। मूं ते ख़ुदा जी मौजूदगीअ खे महसूसु कयो। हुन चयो त मुंहिंजी रूह ते उन वक़्तु वजदानी कैफ़ियत तारी थी वई ऐं मूंखे ईअं महसूसु थियो ॼणा ख़ुदा जे तमामु वेझो आहियां, ख़ुदा जी अज़मतुनि खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां। चंड जो सफ़र मूं लाइ सिर्फ़ु हिकु साइंसी सफ़र न हो, बल्कि उन सां मूंखे रूहानी ज़िंदगी नसीब थई। ट्रेबोन 27 अक्टूबर 1972। कर्नल जेम्स अरून जो इहो तजर्बो को अनोखो तजर्बो न हो। हक़ीक़त इहा आहे त ख़ुदा जेको कुझु पैदा कयो आहे उहो एतिरो त हैरतनाक आहे जो उनखे ॾिसी माण्हू ख़ालिक जी सनाह में बुॾी थो वञे। तख़लीक़ जे कमाल में हर जॻह ते ख़ालिक जो चहिरो झलके पियो। पर असांजे वेझो जेका दुनिया आहे जंहिं में असीं बचपन खां रहूं था, उनखे ॾिसंदे ॾिसंदे उनजा आदी थी विया आहियूं। उनखां असीं एतिरा मानूस थी विया आहियूं जो उते कंहिं बि अनोखेपन जो असांखे अहसासु नथो थिए। हवा हुजे, पाणी हुजे, वण हुजनि, झिरकियूं हुजनि, गर्ज़ जेको कुझु हिन दुनिया में आहे सभु हद दर्जा अजीब आहे। हर शइ पंहिंजे ख़ालिक जी आरसी आहे, पर असीं आदी हुअण जे करे उन अजूबेपन खे महसूसु नथा करे सघूं। पर हिकु शख़्स जॾहिं ओचितो चंड ते लहे थो, पहिरियों दफ़ो उहो तख़लीक़ी मंज़र ॾिसे थो त उनखे ख़ालिक खे महसूसु कए बग़ैर नथो रही सघे। उन तख़लीक़ी कारनामे में उन ख़ालिक खे मौजूदु ॾिठो। असांजी मौजूदा दुनिया जंहिं में असीं रहूं था, हिते बि ख़ुदा जी मौजूदगीअ जो तजर्बो ईअं थी सघे थो जहिड़ीअ तरह चंड ते पहुची कर्नल अरून खे थियो हो। पर माण्हू मौजूदा दुनिया खे उन निगाह सां नथा ॾिसी सघनि जहिड़ी तरह चंड जो हिकु मुसाफ़िर चंड खे ॾिसे थो। अगरि असीं पंहिंजी दुनिया खे उन नज़र सां ॾिसणु लॻी वञूं त हर वक़्तु असांखे पंहिंजे ख़ुदा जी मौजूदगीअ जो तजर्बो थींदो। असीं अहिड़ी तरह रहणु लॻंदासीं ॼण त असीं ख़ुदा जे पाड़े में रहूं था ऐं हू हर वक़्तु असांजी नज़रनि जे साम्हूं आहे। अगरि असां कंहिं आला दर्जे जी मशीन खे पहिरियों दफ़ो ॾिसूं त असीं फिलफौर उन माहिर इंजीनियर जी मौजूदगीअ खे बि उते महसूसु करे वठंदासीं। अहिड़ीअ तरह अगरि असां दुनिया जी ॿियनि शयुनि खे गहराई सां ॾिसूं त उन वक़्तु उते असीं ख़ुदा जी मौजूदगीअ खे ॾिसी वठंदासीं। ख़ालिक असांखे ईअं नज़र ईंदो ॼण असीं ख़ालिक ऐं तख़लीक़ खे हिक ॿिए खां जुदा न करे सघूं। मौजूदा दुनिया में इंसान जी सभ खां वॾी दरियाफ़्त इहा आहे त हू ख़ुदा खे ॾिसणु लॻे, हू पाण वटि ख़ुदा जी मौजूदगीअ खे महसूसु करे। अगरि माण्हूअ जो अहसासु ज़िंदा हुजे त हू सिज जी रोशन सुनहरी किरणनि में ख़ुदा जे नूर खे जगमगाईंदो ॾिसंदो। हू इन्हनि सावनि वणनि जे हसीन मंज़र में ख़ुदा जे रूप खे झलकंदो ॾिसंदो। हवाउनि जे लतीफ़ झोंकनि में उन जे लम्से रब्बानी जो तजर्बो थींदो। पंहिंजे हथ ऐं पेशानीअ खे ज़मीन ते रखंदे हू ईअं महसूसु कंदो ॼण हुन पंहिंजे वजूद खे पंहिंजे रब जे पेरनि में विझी छॾियो आहे। ख़ुदा हर जॻह ते मौजूदु आहे, बशर्ते ॾिसण वारी उहा निगाह हासिल थी वञे।